नाज़रीन मदई मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त माहिर कानून डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ सिंध एडवोकेट सैयद दुर्ममन शाह डीएम हाउस मदई जी पहुतो। मदई जी शहर तोड़े पसगरदगी सां तालुक़ रखंदड़ सभई शहरनि ऐं चाहींदड़नि डीएम हाउस मदई जी पहुची सैयद दुर्ममन शाह खे ईद मुबारक पेश कई। जॾहिं त शहरनि ऐं चाहींदड़नि जिन में कमांडो पंवर, सहाफ़ी तोईद बिरोई, सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी सदर तौफ़ीक जतोई, शफ़ीक पंवर, सचाई न्यूज़ जे रिपोर्टर अमीर बख़्श जुणेजो, ॾितल शाह, अता हुसैन शाह, लाला कदीर पठान, वहीद शाह मशवाणी, समाजी अॻवान मोर मक्सी, वॾेरो अलादीन बिरोई, इज़हार अली शाह ऐं ॿियनि सैयद दुर्ममन शाह खे डिप्टी अटॉर्नी जनरल बणिजण ते गुलनि ऐं पैसनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई। जी नाज़रीन, ही अवां बराह रास्त डीएम हाउस तां नशरियात ॾिसी रहिया आहियो जिते सैयद दुर्ममन शाह के शहरी मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि। इन वक़्तु कमांडो पंवर सैयद दुर्ममन शाह के मुबारकबाद पेश करे रहियो आहे। नाज़रीन, ही अवां ॾिसो था पिया लाइव अवां मनाज़िर डीएम हाउस ते मदई जी शहर सां तालुक़ रखंदड़ सभई शहरी डीएम हाउस ते मौजूदु आहिनि जेके सैयद दुर्ममन शाह के डिप्टी अटॉर्नी जनरल सिंध बणिजण ते मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त सैयद दुर्ममन शाह डिप्टी अटॉर्नी जनरल बणिजण खां पोइ पहिरियों दफ़ो पंहिंजे अबाणे शहर मदई जी पहुतो आहे। हिन वक़्तु ईद मुबारक जो बि सिलसिलो शुरू आहे छो त ईद खे जो अॼु ॿियो ॾींहुं आहे। शहरी ईद मुबारक ॾियण सां गॾोगॾु साईं खे डिप्टी अटॉर्नी जनरल बणिजण ते पिणु मुबारकबाद ॾेई रहिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त जेतोणीकि जेको ईद मुबारक जो सिलसिलो हूंदो आहे उन में कंहिं क़िस्म जी रिवायत कोन्हे त कंढी गुलनि जी या पैसनि जी पेश कई वञे। हीअ जेके शहरी सैयद दुर्ममन शाह के पैसनि ऐं गुलनि जी कंढी पेश करे रहिया आहिनि उहो दर हक़ीक़त डिप्टी अटॉर्नी जनरल पाकिस्तान सिंध बणिजण ते सैयद दुर्ममन शाह के कंढियूं पाराए मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि।